अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुशामदीद। अज जे इन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में जेके न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि कंप्लायंस मॉनिटर जूं, ऐं इन में जेको आहे सैलरी आहे पर मंथ उहा 50,000 50,000 पर मंथ सैलरी आहे। ऐं इन में अप्लाई करण जे लाइ www.bisp.gov.pk ते वञी अप्लाई कबो। 57 वैकेंसीज़ आहिनि। इन जी मैक्सिमम एज लिमिट जेका आहे उहा 30 ईयर आहे। इन में क्वालिफिकेशन रिक्वायर्ड जेका आहे उहा 14 ईयर आहे ग्रेजुएशन। उन खां पोइ ही डिफरेंट डिस्ट्रिक्ट जूं कोटा आहिनि जनरल पोस्टन ते। आज़ाद कश्मीर, बलोचिस्तान, खैबर पख्तूनख्वा, पंजाब, सिंध मीन्स पूरे पाकिस्तान मां इन में अप्लाई करे सघिजे थो। ऐं अप्लाई करण जे लाइ तव्हांखे मां जीअं त ॿुधायो bisp.gov.pk ते वञी असां अप्लाई कंदासीं। जीअं असां URL सर्च कयोसीं bisp.gov.pk त असां वेबसाइट ते अची वियासीं। उन खां पोइ ही जॉब्स तव्हां ॾिसी रहिया आहियो, इन ते क्लिक करे ऐं ही जेको कॉन्ट्रैक्ट वारो आहे इन ते तव्हां क्लिक कंदा। जीअं ई तव्हां क्लिक कंदा थी तव्हांखे जॉब डिटेल मिली वेंदी। कंप्लायंस मॉनिटर, एडवर्टाइज डेट 28/8/2022, क्लोजिंग डेट इन जी आहे 12/9/2022। एडवर्टाइजमेंट जे लाइ हिते क्लिक कंदा। टर्म्स एंड कंडीशन जे लाइ हिते तव्हां ॾिसी सघो था कहिड़ा कहिड़ा रिक्वायर्ड, कहिड़ी क्वालिफिकेशन हुते रिक्वायर्ड आहे। उन खां पोइ ही एप्लीकेशन फॉर्म आहे, हिते क्लिक करे एप्लीकेशन फॉर्म फिल कंदा। ही एप्लीकेशन फॉर्म आहे, ही पूरो एप्लीकेशन फॉर्म फिल करे तव्हां पंहिंजी सभु कुझु हिते पासपोर्ट साइज फोटोग्राफ लॻाइणो, हिते CNIC फ्रंट, हिते बैक, हिते डोमिसाइल लॻाइणो आहे। ऐं उन खां पोइ हिते अंडरटेकिंग करे ऐं सबमिट फॉर्म कंदो, तव्हांजो फॉर्म सबमिट थी वेंदो। उमीद था कयूं तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो BISP में जेके न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि कंप्लायंस मॉनिटर जो, उन में अप्लाई कीअं कजे। मज़ीद इन इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो मां ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।